अस्सलाम वालेकुम। अॼु असां आयशा बलोच कल्चर डिपार्टमेंट मां आहिनि उन्हनि सां ॻाल्हाईंदासीं। अयाज़ मेलो जे हवाले सां उन्हनि खां कुझु पुछंदासीं। जी आयशा प्लीज़ ॿुधाइजो असांखे त तव्हां कीअं हिन में कंट्रीब्यूट कयो था ऐं कीअं जेको आहे सो हिन खे अॻियां वधाइण जे लाइ कोशिशि कयो था। अयाज़ असांजो जेको आहे हिकिड़ो इनकलाबी शाइर आहे ऐं अॼु जे नौजवाननि खे शायदि ई एतिरो ख़बर हुजे अयाज़ जे बारे में त असां अहिड़ा एक्टिविटीज़ ऐं अहिड़ा प्रोग्राम कराए असां पंहिंजे ईंदड़ नौजवाननि जे लाइ हिकिड़ो दर्स ॾियूं था, हिकिड़ो सबक़ु ॾियूं था त असां वटि कहिड़ा इनकलाबी शाइर गुज़री चुका आहिनि, त उन्हनि जी शाइरी में छा हो, उन्हनि जी शाइरी में छा सेखारियो वियो आहे, उहे सभु शयूं असांखे अयाज़ जी शाइरी ऐं इन प्रोग्राम जी तवसत सां उन्हनि जी हिकिड़ी सुञाण ऐं उन्हनि जी शख्सियत खे असां रोशनास करायूं था। सही। अच्छा, तव्हां बलोच आहियो पाण, असांखे कुझु बलोची में ॿुधायो। बिल्कुल मां शुमारा बलूची तुका गशाऊं चेके ख्यालात इजहार जो हस्ते वती लैंग्वेज तुका ज़्यादा वश भी सो अंशुमई बलोची शायर गुलखान नसीर बलोच जेके गुस्तगा अमे जगह तुका शेख अयाज भी मई वास्ता अमा पै में जो मई बलोची शायर इनकलाबी हस्ता।